मालिक खैर करे जो सरकार वरी बीकाने का सुबह सुबह सां दरगाह जो दर्शन त करे आयुसि। अॼु अलाए छो मनो तामड़ो थी पियो आहे। हलियो वञा मिठीअ मुखियाणीअ खे वठी अचां। ओड़श वारनि जी या शादी गुज़रे त झटि करे वठी अचांसि। हाणे त घर में अकेले खे वॾो बूसर थो चढ़े। हराम भली कंदो। अरे टिकड़ो नमस्ते नमस्ते। अबे आसूदा मन खैर ता है। सुबह सुबह सा केड़ी फिक्रीअ में वेठो आहीं? लगे तो त गधो चोरी थी वियो तई। अरे चवे था तो सुनिए जा आसूदे मल जो गधो केर चोरी कंदो आहे कंहिं में शह पाऊं ताकत। अदा ख़बर लगे तो आसूदे मल के नकुल ऐं रेवड़न मां नफ़ो कोन थो थिए तॾहिं पियो अगरबत्तियूं खपाई नहीं। अरे सुबह मर्दान सां न अन्न लॻो न पाणी ॿई ठिकड़ अची बूथ में लॻायो। अरे हाणे जॾहिं दरिया बादशाह ते वञी 7 अगरबत्तियूं हणी सनानु पाणी कयां त तव्हांजी इहा नहुसत ख़तम थिए। सुबह सुबह सां निभागऊ सुनीअ जाऊ मन त असां निभाग आहियूं। अरे सुनीअ जा निभागनि जे निराला ते लिखियल हूंदो आहे छा त इहे निभागान सिंग निकिरी ईंदा अथनि। अरे जुठियूं ॾाटूअ जहिड़ा चोर बि सुधड़ी आहे। तव्हां सुधरण जो नालो ई न खणजो। राम 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 पतरी रखजांइ मालिक। अरे पर मूंखे लॻे थो त तव्हां ॿई भाइर जुठियूं सुधड़ी न सुधड़दव। कबड़ ताईं कोन सुधड़दव। कबड़ में बि हूंदव उते हरकतूं कोन छॾींदव। मां सम्झां थो तव्हांखे। तव्हांजे इन्हनि अफ़ालनि जे करे हक़ ते त माण्हू दुकान में वाङण उछले था वञनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।